कश्मीर बनेगा। मज़लूम कश्मीर ने फ़लस्तीन सां यकजहती लाइ सिंध एजुकेशनल एंड चाइल्ड केयर एसोसिएशन ऐं ख़ानगी स्कूल जे शागिर्दनि उस्तादनि पारां ईदगाह रोड खां मीरपुर माचलो प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में शागिर्दनि सिविल सोसाइटी जे माण्हुनि वॾे अंक में पिण शिरकत कई। रैली में अॻवाननि ऐं शहरियुनि पारां प्ले कार्ड, बैनर ऐं पाकिस्तानी झंडा खणी भारत ऐं इसराइल ज़ुल्मनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई ऐं कश्मीर समेत फ़लस्तीन अवाम जी आज़ादी जी हिमायत में पिण नारा हंया। उन मौके ते ख़िताब कंदे अॻवाननि राशिद महमूद सूमरो, सफदर हुसैन, नजमुल हसन सूमरो जो चवण हो त भारत गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां कश्मीरियुनि जी ख़ुद मुख्तियारी ते हमलो करे उन्हनि जी इंसानी हक़नि जी खुलेआम लताड़ करे रहियो आहे। अॻवाननि जो वधीक चवण हो त आलमी बिरादरी खे हाणे ख़ामोशी ख़त्म करे भारतीय ऐं इसराइली रियासती दहशतगर्दी ख़िलाफ़ सख़्त नोटिस वठणु घुर्जे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त गॾियल क़ौमुनि समेत आलमी इंसानी हक़नि वारा इदारा कश्मीर ऐं फ़लस्तीनियुनि जे मसइले ते संजीदा क़दम खणनि ऐं भारत ऐं इसराइल खे ज़ुल्म बंदि करण लाइ दॿाउ में आणे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, मीरपुर माथेलो।